अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, वतन अज़ीज़ हिंदुस्तान में ईद उल अज़हा यानी क़ुरबानी वारी ईद 17 जून 2024 बरोज़े पीर यानी सोमवार जे ॾींहुं मनाए में अचींदी इंशाअल्लाह। ऐं क़ुरबानी हर उन मुसलमान ते ज़रूरी आहे ऐं सुन्नत मुअक्कद आहे जेको क़ुरबानी करण जी ताक़त रखे थो। ख़ासि अपील मुसलमान से इस्लाम अमन ऐं शांतीअ जो पैगाम ॾिए थो। अमन ऐं शांतीअ जी मिसाल जेको आहे क़ाइमु करजा। हिन मुबारक मौक़े मथे इस्लामी आदाब तंहिंजो ख़ासि ख़्यालु रखिजा। हुकूमत जी तरफ़ां जेको हिदायत ऐं गाइडलाइन पांखे मिले थियूं उन जी ज़रूरु पाबंदी करजा। ईदगाह या मस्जिद खां अलावा सड़कें मथे नमाज़ ईद अदा न करजा। ममनुआ जानवर जंहिं जानवरनि जी क़ुरबानी करण मथे हिंदुस्तान जी हुकूमत जी तरफ़ां बैंड आहे उन खां परहेज़ करजा ऐं पिंड जी इज़त जी हिफ़ाज़त करजा। इस्लामी ऐं इंसानी उख़ुवत मुहब्बत ऐं भाईचारगी के बरक़रार रखजा। अहिड़ो को पण कमु न करजा जंहिंजी वजह सां ॿिए खे तकलीफ़ पुॼे। सफ़ाई अर्दो ईमान आहे त इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखजा। क़ुरबानी करण खां बाद जेको क़ुरबानी वारे जानवर मुंहिंजा फुज़लात यानी गंदगी वग़ैरह जेको बचे थी इन खे सड़कें गली ऐं नालनि जे अंदरि न फिगाइजा, बल्कि दूर कंहिं जॻह मथे वञी करे दफ़न करे विझजा या कूड़ेदान में विझी छॾिजा ताकि ॿिए कंहिं इंसान खे तकलीफ़ न पुॼे। ख़ासि करे हीउ जेको मौक़ो हली रहियो आहे शादी बियाह जो आहे, इन जे अंदरि नवा रस्म ऐं रवाज जेको ई पां वटि पैदा थिया आहिनि। जीअं घोट दुल्हो जेको आहे ई ॿिए खे 100 200 या 300 या 400 वॻा सिबाए ॾे ऐं सामला इंसान जेको ई इन मथां घोर जे तौर मथे 1000 रुपया या 2000 या तंहिंखां वधारे घोर कई ऐं इहे लिखे में अचे थी। जेको व्याज जी हिकिड़ी शक्ल आहे इन मथां ऐं तंहिंजे साथ साथ पंहिंजा नौजवान जेको आहिनि उहो 4 व्हील ऐं 2 व्हील गाॾी जेको आहिनि इन खे स्पीड सां हकलीं था, जंहिंजी वजह सां कई हादसा थियनि था ऐं हादसे जे अंदरि कई पंहिंजा भाउ दुनिया छॾे करे आख़िरत जी तरफ़ वेंदा रहिया आहिनि ऐं कई अहिड़ा भाउ जेको हमेशह पिन जी ज़िंदगी जे अंदरि अपाहिज ऐं लाचार थी करे वेही रहिया आहिनि जेको पिन जे करे वेठा आहिनि। त इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखिजा ऐं तमामु उलमा किराम से अपील आहे त ईद जी ख़ुतबे जे अंदरि ख़ासि करे नवा जेको रस्म रवाज रहिया या पंहिंजा नौजवान जेको रहिया इन खे नसीहत कई। आख़िर जे अंदरि पंहिंजे बनी पछ में कछला करे ईद जी नमाज़ जो टाइम जेको आहे उहो 7:45 वॻे नमाज़ उभी थी वञे। 7:45 वॻे जमात जेको आहे इहो उभी थी वञे ऐं नमाज़ पढ़ाई में अचे, ही बहितर टाइम आहे। तंहिंखां सवाइ अॻुपछ 15-20 मिंट पहिला या 15 मिंट पुठियां पण पाण करे सघूं था। अल्लाह रब्बुल आलमीन वटि दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी तमामु नेकी ऐं क़ुरबानी खे क़बूल अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहम्मद यूनुस जामई, ख़ादिम ज़िली जमियत अहले हदीस कच्छ।